अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया हाल में रिपोर्ट एजाज़ बुघियो जी। हाल तालका अस्पताल में ताज़नि ॼावल ॿारनि लाइ इंतिहाई निगहदश्त वारे वार्ड नर्सरी जो इफ़्तिताह कयो वियो। सरवई जमायत जे रूहानी पेशवा ऐं मेंबर क़ौमी असम्बली मखदूम जमील अल ज़मान अस्पताल पहुची नर्सरी वार्ड जो इफ़्तिताह कयो ऐं वार्ड जो तफ़सीली जाइज़ो वरितो। उन मौक़े ते एमएस डॉक्टर क़ुर्बान मेमण मखदूम जमील अल ज़मान खे ॿारनि जे इंतिहाई निगहदश्त वारे वार्ड बाबति तफ़सील ॾींदे चयो त 7 खां 8 जे दौरान पैदा थींदड़ ॿारनि खे पैदा थियण महिल पेश ईंदड़ तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ हीउ वार्ड इंतिहाई ज़रूरी आहे, जंहिं मां हाल समेत भरपासे जे ॻोठनि जे ग़रीब मिस्किन माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो पहुचंदो। इन्हनि ॿुधायो त अक्सर ॿार ऑक्सीजन, कैल्शियम ऐं रत जी खोट सबबि फ़ौत थी वेंदा आहिनि। इंतिहाई निगहदश्त वारे वार्ड क़ाइमु थियण खां पोइ उन्हनि ताज़नि ॼावल मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बची पवंदियूं। उन मौक़े ते चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी हाला ज़वार गुल, मोहम्मद पवर, इमदाद जमाली ऐं ॿिया पिणु साणुसि गॾु हुआ।